अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। नंबर वाला आई हेडा दक्षिणी पासे दा लाइन कयो दा पहले नंबर वाला जो है ना मंठार जबार हेडा लाइन करे बियो ना दीदार जमाली किथे आ दीदार किथे आ पहलवानन की गुजारिश है त जेकर स्पीकर जो आवाज हु बुधन पिया त बराए मेहरबानी फौरन मलाखे जे मैदान में पहुंचण वारी कन मल पहलवान टाइम असां वटि घटि आहे छाकाणि जो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे मगरब जे वक़्तु असां हिन खे स्टॉप करे सघूं था मलाखे खे इन जे करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त मल पहलवान कोशिशि कनि त वक़्ती मलाखे में पहुचण वारी कनि। असांजा मुअज़्ज़िज़ महिमान चीफ गेस्ट सभु मौजूदु आहिनि फ़क़ति ज़रूरत तव्हांजी आहे मल पहलवान ख़ासि ॻाल्हि मल पहलवान गौर सां ॿुधो असांजी हिकिड़ी तंज़ीम आहे मल एसोसिएशन जेका सूबाई सतह ते असांजी रजिस्टर्ड थियल आहे उन दस्तूर में असांजा इलाही सारा कानून आहिनि उन्हनि कानूननि में हिकिड़ी शिक इहा बि आहे मल पहलवान ॿुधो त मलाखड़ा असीं सरकारी बि कंदा आहियूं गैर सरकारी मलाखड़ा बि असांजो कमु आहे करणु पर सभ खां वधीक जेको ताक़ीद थियल आहे असांजे दस्तूर में असांजे मल एसोसिएशन जे दस्तूर में उहो आहे त मलाखड़े जा जेके मेज़बान आहिनि उन्हनि खां ताज़ीम वठणु उहे असांजे मल पहलवान खे सभ खां पहिरियां ताज़ीम ज़रूरु ॾियनि भलीकार ज़रूरु चवनि पर जेकॾहिं हू ताज़ीम मल पहलवान जी नथा कनि त असां जंग जहिड़ो न कंदा आहियूं छाकाणि जो अमन जा सफ़ीर आहिनि हीअ पहलवान असांजो रस्तो हिकिड़ो ई आहे उन खां असां मुंहुं मोड़े छॾींदा आहियूं यानी बाइकाट जो रस्तो अख़्तियार कंदा आहियूं। कुझु मल पहलवान अहिड़ा आहिनि जिन इन कानून जी भञकड़ी कई आहे जेकॾहिं हिते हुजनि ॿुधनि था त ॿुधी वठनि हीउ सरकारी मेलो आहे सचल जो मेलो आहे सचल सूफ़ी बुज़ुर्ग ऐं आफ़ाक़ी शाइर रहियो आहे हिन जे मलाखड़े में उन्हनि सां असांजी का बि ॻाल्हि ॿोल न थींदी गैर मशरूत ही मलाखड़ो विड़ी सघनि था बाक़ी जेसि ताईं उन्हनि शइ जो अज़ालो हू नथा कनि एसि ताईं गैर सरकारी मेलनि मां उहे ख़ारिज रहंदा। ॿुधी छॾनि त जेके तव्हां भञ कड़ियूं कयूं आहिनि नज़्मो ज़ब्त जो मुज़ाहिरो न कयो आहे उनजो अज़ालो करणु अव्हां ते लाज़मी आहे ॿी सूरत में अव्हां जी एसि ताईं मल बंदि रहंदी असांजा जेके गैर सरकारी मलाखड़ा हूंदा। ताड़ी लगे ताड़ी साईं उस्ताद अब्दुल कादिर जी लगे ताड़ी पहलवान अचो दीदार जमाली पहलवान आई पहिरें नंबर हाणे हेॾो अचो संदरा कयो पहलवान अब्दुल जब्बार गोपांग जेके तारीख़ी मल आहिनि बुनियादी मल जिद मरूम असांजे पाण अलीगढ़ खान जो फर्ज़ंद आहे पहलवान अब्दुल जब्बार गोपांग पहलवान बारा मेहरानी आया भी अली मैदान मुगेले मीर हजार खान जो चाचो आहे पहलवान अब्दुल जब्बार जो मीर हजार खान गोपांग असां भाऊ के तमामु मलाखड़े में अचनि भले कार वेलकम पहिरें नंबर वारा पहलवान था हेॾो अचो हाणे सैयद वासुल शाह भी पहुतो आहे बलोचिस्तान खां ये फकीर का नहीं तो हलरा हाँ होटो हलो ना फकीर फकीर तो हल वजा फकीर वजा तो हल
पानी बोतल खाली बोतल पानी बोतल अजय जिद सालाने उर्स मुबारक हजरत साईं सचल सरमस्त रहमत जे मेले में असां वटि तमाम हर ज़िले जा मुख़्तलिफ़ पहलवान हिते पहुता आहिनि। पहिरें नंबर वारा जवान हेॾो अचनि था, पहिरें नंबर वारा हेॾो अचो पहलवान। मेलो साईं हजरत सचल सल मस्त रहमत जो सालन उर्स मुबारक वॾे एतिराम अॻे सां मलाखड़ो शुरू आहे। प्यारा दोस्तों मलाखड़ी में पहुचो। अॼु तमामु मल जा वॾा मुक़ाबला जोड़ कमेटी बि करे असां वटि अॼु असांजा उहिदेदार टोटली जीत गुलबार खान जतोई जेके मल सोशल ज़िले खारपुर जा सदर जीअं सखर डीज़ल सखर सदर गुलाम हुसैन खान जागरानी पहलवान दीदार जमाली आई पहलवान बुनियादी जोड़ कमेटी करे पई सदर इनायत तमाम असांजो प्यारो भाई असांजो मीरवा एसी धामरा साहब पहुता मुख्तार मीरवा अब्दुल लतीफ पर सॼे हमले सुधा ज़ाकिर फ़कीर बशीर ऐं ॿियो तपेदार ॿ टे आहिनि। दोस्तों हिकिड़ी भरपूर ताड़ी अचे था ऐलान कयां भरपूर ताड़ी। दोस्तों असिस्टेंट कमिश्नर हरी मीरवा मोहतरम जनाबे